तारीख़ मूसा जी बि हुई, तारीख़ बुकरात जी बि हुई, तारीख़ अफ़लातून जी बि हुई, तारीख़ इब्राहिम जी बि हुई, तारीख़ इस्माइल जी बि हुई, तारीख़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि, त तारीख़ कार्ल मार्क्स जी, तारीख़ बिल क्लिंटन जी बि, त तारीख़ नेल्सन मंडेला जी बि। तारीख़ जेका आहे उहा पंहिंजो हिकिड़ो वॾो किरदारु अदा कंदी आहे ऐं मुहज़िब क़ौमूं माज़ी जे फ़ानूस सां मुस्तक़बिल जूं राहूं तय कंदियूं आहिनि। माज़ी छा आहे? माज़ी केॾो बि तव्हांजो ॾुखोईंदड़ हुजे पर उहो हसीन आहे, उन जूं शामूं हसीन, उन जा सुबुह हसीन, उन जूं रातियूं हसीन। भली तव्हांखे बुख हुजे पर अॼु खां 40 साल अॻु में जेको वक़्तु तव्हांजो गुज़री चुको आहे, जेकॾहिं असां उन्हनि साहतुनि ते ॻाल्हाईंदासीं त उन्हनि ग़मनि खे बि असां ख़ुशी में महसूसु कंदासीं। उन जे करे तारीख़ आहे त अॼु हीअ जेका 18 तारीख़ आहे मई जी 2024, हेॾनि मोहतरम साथियुनि जे आॾो हिते वेठा आहियूं ऐं तव्हां सां मां मुखातिब आहियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उतलिबुल इल्म मिनल महद इलल लहद, इल्मु हासिलु करियो पींघे खां क़बर ताईं। ॿी जाइ ते फरमायूं त उतलिबुल इल्म वलो कान बिसीन, जेकॾहिं चाइना ताईं, तॾहिं चाइना वॾो परे हो, हाणे त तमामु वेझो आहे ऐं सॼी दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे, इंसान तरक़ी कई आहे। कुझु टाइम खां पोइ 2050 में त ईअं चवनि था त इंसान उॾामंदो, 2050 ताईं इंसान उॾामंदो ख़ुदि। इंसान इंतिहाई वॾी तरक़ी कई आहे, त तॾहिं चाइना वॾो परे हो, पर साईं फरमायो त तव्हांखे चाइना वञिणो पए त इल्म जे लाइ वञिजो। इल्मु तव्हांखे शऊर ॾींदो, इल्मु तव्हां में जुरत पैदा कंदो, इल्मु तव्हांखे बहादुर कंदो, इल्मु तव्हां में तक़वा ॾींदो, इल्मु तव्हांखे ज़मीर ऐं ज़रफ़ ऐं शऊर खे जॾहिं तव्हांजे मथां ललकार थींदी उन वक़्तु इहे शयूं तव्हांजे इल्म वटि हूंदियूं त तव्हांखे केरु ख़रीद न करे सघंदो। ऐं दुनिया में अक्सर करे उहे माण्हू न आहिनि विकामिया जंहिंजो शऊर, इदराक, फ़हमो फ़रासत, तदब्बुर सघारो आहे। जन माण्हुनि पंहिंजे ज़मीरनि जा सौदा कया, जन पंहिंजे शऊर खे खपायो, जन पंहिंजे गैरत खे खपायो, जन पंहिंजे धरती जो सौदो कयो, जंहिं पंहिंजे क़ौम जो सौदो कयो, जिन माण्हुनि पंहिंजे हिन इज्तमाही तौर ते मुआशिरे खे तंग दस्ती, बदहाली, गुरबत ऐं अफ़लास जे तरफ़ वठी विया, उहे माण्हू उहे हुया जिन वटि इल्मु कोन हुयो। साथियो प्यारा, तव्हां सभई साईं वारा त पंहिंजे उन मरहलनि खां क्रॉस करे आया। उहे साईं वारनि खे जेके साहतूं मिलियूं ज़िंदगी जूं, उहे हसीन साहतूं। जॾहिं साईं वारा एडिशनल सेशन जज हुया, पहिरियों मैजिस्ट्रेट थिया, पोइ असिस्टेंट सेशन जज थिया, सीनियर सिविल जज, वरी एडिशनल सेशन जज थिया। ज़िंदगी ख्वाब आहे, हीअ हसी ज़िंदगी कीअं गुज़री वई, ख्वाब हुयो का ख़बर ई न पई। ही ॾाढ़ी अछी थी वई, कल्ह कारी हुई, कल्ह वार कारा हुया, अॼु अछा आहिनि। कल्ह अखियुनि जी बसारत एॾी सघारी हुई, अॼु चश्मे जी ज़रूरत आहे। कल्ह समात सघारी हुई, अॼु तव्हांखे मशीनूं लॻाइणियूं थियूं पवनि। अॼु तव्हांजा गोॾा ओतिरा कमु नथा कनि, अॼु ढकणियूं तव्हांजूं एतिरियूं ताक़तवर कोन्हनि, अॼु तव्हांजो जिस्म एतिरो मुतहरिक कोन्हे, अॼु तव्हां एतिरा एनर्जेटिक कोन आहियो। हिकिड़े ॾाहे चयो आहे न त जॾहिं खाइण जे लाइ न हूंदो हुयो त ॿटली ही ॾाढो कमु कंदी हुई, ॾंद सालिम हुया, पर जॾहिं खाइण लाइ घणो मिलियो आहे त ॾंद कमु नथा कनि। जिस्म बि ईअं आहे, बॉडी बि ईअं आहे।
इंसान सॼी ज़िंदगी पैसा थो गॾु करे। अलाह मुतकासिर हता ज़ुरतुमुल मक़ाबिर, तबाह कंदो तव्हांखे घणे करण जो फ़िकिर।